सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी साईं जे ज़ुल्फ़न जो दीदार थे तो सलवातूं सुहिणियूं आशिक़ पढ़े तो घुमी वञ बलारो वारु अथई जुमे जो वारु अथई जुमे जो ख़ुदा जी ख़ुदाई हिते जो वराज़ी तॾहिं ईंदा आहिनि फ़क़ीर ॿियो गाज़ी ख़ुदा जी ख़ुदाई हिते जो वराज़ी तॾहिं ईंदा आहिनि फ़क़ीर ॿियो गाज़ी करे ख़िदमतूं सो चौकीअ में जेको नबी साईं जे ज़ुल्फ़न जो दीदार थे तो सलवातूं सुहिणियूं आशिक़ पढ़े तो घुमी वञ बलारो वारु अथई जुमे जो हिते बि मदीनो दरगाह जंहिंजी दिल खैरपुर में पीर ॻोठ शहर अथई हिते बि मदीनो दरगाह जंहिंजी दिल खैरपुर में पीर ॻोठ शहर अथई किंगरिया तालिको देर शाह जी आपो नबी साईं जे ज़ुल्फ़न जो दीदार थे तो सलवातूं सुहिणियूं आशिक़ पढ़े तो घुमी वञ बलारो वारु अथई जुमे जो सदके नबीअ जे हिदायत रिहादी अचंदर तुंहिंजे ते ध्यान कुन माज़ी सदके नबीअ जे हिदायत रिहादी अचंदर तुंहिंजे ते ध्यान कुन माज़ी गुनाहगार तुंहिंजो मुज़फ़्फ़र अबिड़ो नबी साईं जे ज़ुल्फ़न जो दीदार थे तो सलवातूं सुहिणियूं आशिक़ पढ़े तो घुमी वञ बलारो वारु अथई जुमे जो